जामशोर शहर उन जे आसपास जे ॻोठनि जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ शहरनि जी जोड़ जदोजहद कमेटी जे सॾ ते प्रेस क्लब अॻियां 24 कलाकनि ताईं अलामती बुख हड़ताल शुरू कई वई। बुख हड़ताल कैंप में जामशोर जे सुजान धुरियुनि आम शहरनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते जदोजहद कमेटी जे अॻवान फ़कीर हक नवाज़ ब्राह्मणी सरमद सुहारण सलेमान भलाई ऐं ॿियनि जो चवणु हो त असांजो शहर जामशोर जंहिंखे इल्मी अदबी शोरी तौर ते सुञातो वञे थो ऐं हीउ शहर चूंडियल वज़ीर आला सिंध मुराद अली शाह जो तक पिणु आहे, पर अफ़सोस जो सॼी सिंध वांगुरु हीउ शहर बि निंढड़को लॻो पियो आहे जिते का बि बुनियादी सहूलियत मुयसर नाहे। जामशोर जदोजहद कमेटी शहर के बुनियादी मसइलनि के हल लाइ सभी सियासी समाजी तंजीमुनि गॾिजी ठाही आहे। हीअ जेका असां एहतिजाजी तहरीक शुरू कई आहे उन जो मुख्य मुतालबो इहो आहे त जामशोरे में सेंडोज़ रोड खां वठी नूर शाह कॉलोनी ताईं हिकिड़ो जामे फिल्टर पंहिंजो गटर नालो तमीर करायो वञे जीअं असां गंदो पाणी ऐं बरसाती पाणी उन में छोड़ करे सघूं। असांजा रोड रस्ता ॾिसो तमामु बर्बाद लॻा पिया आहिनि, को बि सही कमु नथो थिए ऐं हर साल जेको आहे बजट जेका अचे थी उहा मिसयूज़ थी थिए ऐं कुझु बजट लेस थी वञे, ख़बर नथा सघनि। महिरबानी करे इन्हनि खे जेको आहे असांजे मुतालबनि खे नज़र में रखियो वञे, इहे मसइला हल कया वञनि। असांजी न त हीअ तहरीक तमामु घणे अरसे ताईं वधी सघे थी। शहर जे बुनियादी मसइलनि जहिड़ो नाली में नाले जे लाइ आहे, जामशोर में वाटर सप्लाई जे लाइ आहे, स्कूलनि जे लाइ आहे। असांजी 24 कलाकनि जी बुख हड़ताल ते वेठल आहियूं त जीअं असांजा जेके इदारनि जा आला अमलदार आहिनि उनजो नोटिस वठनि ऐं शहर खे बुनियादी सहूलियतूं फराहम कनि। साईं जदोजहद कमेटी जो इहो मुतालबो आहे जेका जामशोर जी जदोजहद कमेटी ठही आहे त असांजे जामशोर शहर जो जेको मसइलनि जो गढ़ आहे। इन में असां न ड्रेनेज सिस्टम आहे, न असां साफ़ पीअण जो पाणी आहे, न बिजली आहे, न रस्ता आहिनि, न रोड आहिनि, न सफ़ाई आहे। असां आला अख़्तियारनि खां इहा गुज़ारिश था करियूं ख़ुदा रा हीउ ज़िलो साईं मुराद शाह जेको वज़ीर आला आहे उनजो ज़िलो आहे। हितां जा चूंडियल MPA MNA ऐं हितां जेको DCO पहिरें नंबर जो करप्ट DCO आहे। जामशोर में हिकु महीने जी बजट ख़र्च कोन थी आहे। असां आला अख़्तियारनि जी इहा गुज़ारिश था कयूं ख़ुदा रा जेका असांजी बजट अचे थी 10 खां 20 साल थी विया आहिनि जामशोर में हिकिड़ी घटी न ठही आहे, हिकिड़ी नाली न ठही आहे, रस्तो न ठहियो आहे। हाणे असांखे ड्रेनेज सिस्टम ठाहे ॾियो वञे महिरबानी करे, जेको असांजो हक़ आहे। तव्हांजी बजट अचे थी, असांजी बजट तव्हां सभु खाई था वञो, महिरबानी करे जामशोर खे असां ड्रेनेज सिस्टम ॾिनो वञे। बुख हड़ताल ते वेठल अॻवाननि जो वधीक चवणु हो त मसइलनि जे हल लाइ 24 कलाकनि जी अलामती बुख हड़ताल खां पोइ अदालतुनि ताईं पिणु वेंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk